مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وأن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم قد كان لكم في رسول الله أسوة حسنة لمن كان يرجو الله واليوم الآخر وذكر الله كثيرا اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد अल्लाह से मुझे हमारी बड़ी की हाजिरी कबूल फरमाए। हकीकत याद प्रोग्राम ड्रिगो न पर ॾाढो ड्रिगो थी वियो आहे। साथी माशाल्लाह मगरिब खां अॻे पहुता के मगरिब ते पहुता तक़रीबन ऐसी ताईं ऐं सुञा तो 5 ख़तीब तव्हां ॿुधी चुका आहियो। उन खां पोइ मज़ीद में तक़रीब नातूं नज़्म असां हाणे कोशिशि कंदसि ड्रिगी कचहरी ड्रिगी गुफ़्तगू न बस चंद मक़सद जूं ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र करियां थो। असल ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त आऊं तव्हां जेको ॿुधी चुका आहियूं जंहिं जेको में ॿुधंदासीं थोरो सोचूं त इहो असां ॿुधो कहिड़े इरादे सां आहे या अॻियां ॿुधूं कहिड़े इरादे सां पिया। अमल जो बि इरादो आहे या मिड़ई इहे ॻाल्हियूं रखजी वञी हींअर जेका खोट वॾे में वॾी आहे न माशरे जी यकीन ॼाण उहा इहा अथव त आऊं ऐं तव्हां सम्झूं त सभु कुझु था। ये जलसा वधन समझाइण लाइ मूंखे तव्हांखे आगाह करण लाइ सम्झूं त असीं अॻे ई था। खोट अमल जी उहो पाण कयूं कोन था। अचो पंहिंजे अंदरि अमल पैदा नबी सी जा जेके असहाब सगोरा यकीन ॼाण नबी सी खां बार बार कोन चवराईंदा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े वारे का ॻाल्हि चई छॾींदा बस उन ॻाल्हि खे अहिड़ी त गंढ ॾींदा जो हयाती उन्हनि ॻाल्हियुनि ते पिया अमल कंदा। इमाम अहमद बिन हंबल पंहिंजे मुस्नद अहमद में सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह तआला जी हदीस में हिकिड़ी हदीस आली मौरूफ़ भैया ताबई चओ वक़्त जो आलिम चओ आबिद चओ ज़ाहिद चओ अल्लाह वारो चओ। इमाम अहमद बिन कैस रहमतुल्लाह अलैह चए थो हिकिड़े ॾींहुं माण्हू ॾिठो जेको बैतुल मक़दस में नमाज़ तो पढ़े पर एतिरी नमाज़ हिकिड़ो नफ़िल ॿियो नफ़िल टियों नफ़िल पियो पढ़े जदों ईअं पियो पढ़े जो मूं सम्झो त शायदि घणी ॻणियूं ई कोन्हनि एॾो वॾो तादाद। पहिरियां मुलाक़ात कोन इहो माण्हू ॾिठल कोन हो पहिरें चकर ॾिठो नओं माण्हू हो। जॾहिं नमाज़ खां वांदो थियो ऐं ॿार दरवाज़े वटि बीह रहियसि हिन सां मुलाक़ात कयां हाल वाल वठां केरु आहे छो त माण्हू खां वञणु लॻो न हुजे बि झूंडड़ो पोढ़ो न बिन कंहिं सिंध में वञणु लॻो न मोदे खां पुछा कि मियां ॾे ख़बर ही तो भला नफ़िल पढ़िया केतिरा पढ़ण वारा तोखे पाण खे ख़बर आहे त तो घणा पढ़िया। अॻियां जवाब ॾियणु लॻो त इन शइ जी ज़रूरत कहिड़ी आहे जो वही ॻणियां। बस उन नबी करीम इस्लाम जी हदीस ॿुधी पाण करीम ने फरमाए मा मिन मुस्लिमिन यसजुदु लिल्लाहि सजदतन इल्ला रफ़अहु अल्लाहु बिहा दरजतन। नबी ने फरमाया तो जेको नफ़िल नमाज़ पढ़दो सजदा कंदो अल्लाह उन जा दर्जा बुलंद कंदो। बस नबी सी पढ़ण जी रग़बत कई ना मूं पढ़ियो न मूंखे ॻणण जी ज़रूरत न मूं ॻणी ही सघी। अना बिन के साहब ॿियो सवाल पुछा कयसि हैरान थी करे उन जे ॻाल्हि मां जिॾे त ख़बर आहीं के नालो छा अथई उन माण्हू नालो ॾसियो ॿुधाइण लॻो त अल्लाह जे रसूल जो सहाबी अबू ज़र ग़िफ़ारी आहे। ये माना नबी सी जी नफ़िल जी ॻाल्हि कई न हयाती पे नफ़िल पढ़ी। इमाम बुखारी सही बुखारी में किताबुल ईमान में हिकिड़ो बाब क़याम कयो को मानू जेकॾहिं पंहिंजे ग़ुलाम के खादिम के नौकर चाकर के को तानो महणो ॾे उन जो बयान अहिड़ी हदीस अंदर
तो सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन के एकड़े चकर माण्हुनि ॾिठो जहिड़ा कपड़ा पाण पाए वेठो आहे न अहिड़ा ई कपड़ा ग़ुलाम के खादिम के बि साॻा ई कपड़ा ॾिसण वारे जॾहिं ॾिठो पुछा किसन अबू ज़र ग़िफ़ारी खां साईं जहिड़ो कपिड़ो तव्हांजो उहो तव्हांजे ग़ुलाम जो, जहिड़ो जुबो तव्हांखे अहिड़ो जुबो ग़ुलाम खे। माजरा छा आहे? चवंदा हिकिड़े ॾींहुं मूंखे नबी करीम इस्लाम जन इरशाद फरमायो जेको खाई ग़ुलाम खे उहो खारा, जेको पी ग़ुलाम खे वो प्यार, जेको पाई ग़ुलाम खे वो पारा। उन नी कम तरियो करे के हकीकत भी आहे तो असांखे बदलाइणो पवंदो। जे नथा बदलायूं तो माना छा आहे? माना असां अल्लाह जी कान ॿुधी, अल्लाह जे रसूल जी कान ॿुधी, क़ुरान हदीस न ॿुधी। पोइ जेको अल्लाह रसूल जी न ॿुधे, क़ुरान सुन्नत जी ॻाल्हि न वठे, उहो किथां कामयाब थिए? वो नाकाम आहे। पर नाकामी जो सख्ती अज़ाब ज़ौबत मौत कॾहिं थो कड़के, बाक़ी अल्लाह रसूल जो नाफ़रमान कॾहिं कामयाब कोन थींदो। कामयाबी अल्लाह रसूल जी फर्मा बरदारी में। चो ताऊं तमाम पंहिंजो पाण खे ॿियनि खे न पंहिंजो पाण खे नसीहत कयूं त इंशाअल्लाह अल्लाह रसूल जी जेके ॻाल्हियूं असां ॿुधियूं आहिनि इहे जेके अल्लाह रसूल जूं ॻाल्हियूं इंशाअल्लाह ॿुधंदासीं, अॼु खां इन्हनि ते अमल बि कंदासीं। ऐं नंढड़ियूं हिकिड़ियूं ॿ सीरत जूं ॻाल्हियूं रखां थो, आहिनि त ॾाढियूं वॾियूं ऐं सम्झायां थो त शायदि टाइम बि मिले न मिले, बहरहाल जेतिरो मिलियो त नबी साईं जी सीरत मां हिकिड़ा ॿ सबक़ तव्हांजे साम्हूं रखां जेके तव्हांजे लाइ मुंहिंजे लाइ सां ॿिन्ही जे लाइ अहम आहे, जिन जी वॾी खोट आहे, घुर्ज आहे, ज़रूरत आहे। सीरत जो पहिरियों सबक़ मूंखे तव्हांखे अॼु इहो सम्झणो पवंदो। नबी साईं जी सीरत ॾसे थी त भला माण्हू थियो, घर वारनि जे लाइ भला हुजो, ओड़े पढ़ियले बि भला हुजो। अल्लाह तोखे इज़त ॾिनी, ऑफिसर बणायो, मातहतनि जे लाइ भलो थी, पखियुनि लाइ, परिंदनि लाइ, दरिंदनि लाइ, चरिंदनि लाइ। नबी साईं जी सीरत ॾसे थी त हयाती अहिड़ी ॻाल्हि सुभाणे तो दुनिया मां लॾे वञी न तोखे केरु बुरे लफ़्ज़नि सां यादि न करे, केरु बि तोखे यादि करे न सुहिणे लफ़्ज़नि में यादि करे। जिथे तुंहिंजे हयाती जा चंद ॾींहं चंद लम्हा गुज़रिया हुजनि उते तूं ख़ैर खानियूं कयूं हुजनि। हाणे पाक पैगंबर जी सीरत जिन महिल पढ़ंदो न, ऐं जेके असां अॻु में ॿुधियूं व्याज जूं ॻाल्हियूं, ग़ीबतूं ॻाल्हियूं, ठगियूं, टिड़कियूं, ज़ुल्म, ज़्यादतियूं, तो इन जे करे जो मुंहुं ऐं तव्हां उहो सबक़ विसारे छॾे। असीं जे ख़लक़त सां ख़ैर खायूं कोन था कयूं, यकीन ॼाणियो जॻह जॻह ते ख़लक़त खे सतायूं था, कंहिं ते तानो, कंहिंखे मेहणो, कंहिंखे कंहिंजी ग़ीबत, कंहिंजो हक़ फॿाइण, कंहिंसां कहिड़ी ज़्यादती, कंहिंसां कहिड़ी ज़्यादती। ही दीन कोन्हे को। नबी करीम अलैहिस्सलाम जी सीरत जेको मूंखे तव्हांखे सबक़ ॾे थी न, दीन असांजो ॿ हिसा अथव, हुकूकुल्लाह, हुकूकुल इबाद। नबी साईं जी सीरत ॿ हिसा अथव, ख़लक़त सां ॾाढो सुहिणो हलणु, ख़ालिक जा हक़ ॾाढे सुहिणे तरीक़े सां अदा करणु। ख़लक़त सां जे नबी साईं जा मामलात ॾिसो न, पहिरां त नबी साईं जे घरड़े खे ॾिसो, केतिरा सारा माशरे में माण्हू आहिनि, यारनि सां, दोस्तनि सां, साथियुनि सां वॾे भले तरीक़े सां मिलंदा, पर पंहिंजे घर वारनि सां जो सुहिणो सलूक कोन्हे। घर वारी जी रोज़दार यादि रहे, ही नबी साईं जो तरीक़ो कोन्हे। नबी साईं घर वारनि जे लाइ केॾा भला हा, केॾी मोहबत ॾींदा, केॾी सुहिणी मोट ॾींदा। हदीस किताब सही बुखारी में किताबुल मनाकिब में इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो बाब क़याम कयो, सिन अबू बकर सिद्दीक़ जी फज़ीलत जो। उते हदीस सां नबी साईं अॻिले ॾींहुं पुछा कई, ही ॻाल्हियूं असीं पैदा कयूं, नबी साईं घर वारनि खे केॾी मोहबत ॾींदा। पाण करीमनि खां सवाल कयो, साईं अय्युन नास अहब्बु इलैक, मिठड़ा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो तो ॿुधायो माण्हुनि मां तव्हांखे सभ खां वणंदड़ केरु आहे? नबी साईं इरशाद फरमायो आयशा। नबी जी कंहिंजो नालो खयो, हालांकि केॾा वॾा लफ़्ज़ अय्युन नास, सभिनी इंसाननि में, मदीने जा, मक्के जा, अरब जा, पर सभिनी में नबी साईं नालो कंहिंजो खयो, पंहिंजी घरवारी। ही ॾसे विया घरवारी खां इं मोहब्बत रखो। नबी साईं जूं न्याणियूं केतिरा हिन लिखियल पढ़ियल समाज में अहिड़ा माण्हू तव्हांखे अॼु ताईं मिलंदा, भला कपिड़ा, भली गाॾी, पर यकीन ॼाणे वेही वेही ॻाल्हि थो करे, यार मूंखे कई त माण्हू घर वारनि खे तलाक ॾेई छॾिया, छो? हमारी घर वारी छोकिरो ॼण ई कान्हे। अरे अल्लाह जे माननि में हिनजो कहिड़ो कसूर आहे? केतिरा सारा माण्हू आहिनि जेके अॼु ताईं औलाद लाइ भला कोन, जा न्याणी बि त तुंहिंजी आहे न। नबी साईं जी ज़िंदगी पढ़, घर वारनि जे लाइ केॾा भला,
आई गाल जने औलाद ले नबी सी केतरा भला हा। इमाम बुखारी किताब अल अदब मुफरद पढ़ो, इमाम बुखारी बाब बयान कयो पंजी न्याणी जी पेशानी ते चुमी ॾियण जो बयान। अगे हदीस साडो सबक आ बचन सां की पेश अचे, न्याणी सां पुटन सां की मोहब्बत हो। हदीस में देखो अम्मा आयशा फरमाए थी नबी से एडी त बीबी फातिमा से मोहब्बत कदा, हालांकि पान रहमतुल लिल आलमीन पर फरमाइन दियो नबी सी वेठा हुंदा हा, जने बीबी फातिमा इंदी ही नबी सी उठी बींदा, उठी पंजी न्याणी दे अगते वधंदा हा, अगते वधी नबी सी पंजी न्याणी जी पेशानी ते चुमियूं ॾींदा हा। चुमियूं ॾेई करे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पंहिंजी जाइ ते पंजी न्याणी खे विहारींदा। एडी नबी सी जी औलाद सां बचड़न सां न्याणियुनि सां मोहब्बत। ते बुखारी में किताबुल फज़ाइल में सना उस्मान बिन अफ़्फ़ान दे फज़ाइल में तव्हांखे हदीस मिलदी जने पान करीम बदर जी लड़ाई ते वया पे, खबर पई त न्याणी मुंहिंजी बीमार हा। नबी सी सेना उस्मान के फरमाए उस्मान ये जेका मुंहिंजी न्याणी तुंहिंजे निकाह में तू बदर ते न हल, तुझे तरसी को तूने जी खिदमत कर, इन्हें जी किफालत कर, तुझे ले बदर वारो सवाब। नबी सी जो एडो ते पंहिंजी न्याणियुनि सां प्यार हो तो हदीस किताब सही बुखारी पढ़ो, किताबुल जनाइज़ पढ़ो। इमाम साहब बाद को बयान कयो त जेकॾहिं का औरत फोत थी वञे तो उन्हें के गुस्ल की दीजे, कफन की दीजे, उन्हें जो बयान हे सहाबिया उम्मे अतिया फरमाए हिकड़ी शइ ते गौर कयो, ही शयूं असांजी हयाती में अॼु कोन्हनि के अचो तने शयुनि खे पैदा कयो ऐं थोरो तवज्जो सां वेहो ऐं रिकॉर्डिंग वारे खे चवंदो तने बथी खे छॾे बस जेको हाल आहे सही मक़सद जूं ॻाल्हियूं मुख़्तसर टाइम में ॿ टे ॻाल्हियूं करे पंहिंजी कचहरी पूरी था कई। सैयदा उम्मे अतिया फरमाया थी नबी सिंह जी न्याणी फोत थी वई पर पाण करीम मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जन गुस्ल ॾियण वारी औरतूं न्याणी खे गुस्ल ॾियनि पाण करीम अलैहिस्सलाम ॿार बीठा। सहाबिया इरशाद फरमाया थी जेतिरी देर नबी करीम अलैहिस्सलाम बीठल हुया असां ॾिठो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे अखियुनि मां नीर वहनि था पिया। पाण मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ज़ारो कतार रोइन पिया ऐं गरोगर फरमाइनि पिया मुंहिंजी न्याणी खे हीअं गुस्ल ॾियो, मुंहिंजी न्याणी खे हीअं गुस्ल ॾियो। वरी गरोगर इहे बि फरमाईंदा जॾहिं मुंहिंजी न्याणी खे गुस्ल ॾेई करे वांदा थियो मूंखे ॿुधाइजो कि ख़वातीन खे नसीन पिया जॾहिं गुस्ल ॾेई करे कफन ॾियण लॻो त मूंखे ॿुधाइजो। सैयदा उम्मे अतिया फरमाया थी नबी करीम अलैहिस्सलाम जी न्याणी खे गुस्ल ॾेई करे जॾहिं वांदियूं थियूंसीं पाण करीम अलैहिस्सलाम ॾिसण इतला मोकिली अल्लाह जा नबी तव्हांजी न्याणी जो गुस्ल मुकमल थी वियो आहे, हाणे कफन पारायूं था। चवंदियूं नज़र खणी करे ॾिठोसीं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पंहिंजे कुड़नि जी चादर हथ में खयो बीठा। पाण फरमाइण लॻा उम्मे अतिया ओ मुंहिंजी न्याणी खे गुस्ल ॾियण वारी औरत हो मां मोहम्मद इने जे करे तव्हांखे रोकियो हुयो ही चादर तव्हांखे ॾियां त मुंहिंजी न्याणी खे कफन में जेके कपड़ा ॾियो त मुंहिंजी चादर बि कफन में ॾेई छॾिजो। हेॾी नबी से जी मोहबत पंहिंजी न्याणी सां ही वाहिद मिसाल थो मिले। नबी सी पंहिंजी न्याणी सां गॾु कब्रिस्तान पहुता। सही बुखारी में किताबुल जनाज़ में हिकिड़ो बाबा कब्र में औरत के लाहे त केरु लागे हदीस मौजूद है। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में न्याणी जे कब्र ते पहुता जने कब्र में कब्र मुकम्मल थी वई खोटराई थी वई पाण करीम अलैहिस्सलाम जी न्याणी हाणे कब्र में लातो पे वने पर पाण करीम रग में ऐलान कयो पाण फरमाया मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी न्याणी के अज कब्र में उहो माण्हू लागे जंहिं रात पंहिंजी घरवारी सां मुलाकात न कई हुजे। हिकिड़ो सहाबी उचो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया तू मुंहिंजी न्याणी के कब्र में जा। एडी त नबी सी जी न्याणी सां मोहब्बत हित घरू जिंदगी आ। बुखारी शरीफ पढ़ो, किताबुल मनाकिब पढ़ो, बाब अलामात नबुवत मोहब्बतूं वंडियो घर में मजलिस में महफिल में अखलाक वंडियो भला माण्हू जो तव्हांजे अखलाक किरदार ही भले हुजण जो गवाही माण्हू नबी सी केडा पंजन जेले भला हा पंजे न्याणी जेले पंजे बचड़न जेले तवा के हवालो ॾिनम ही नबी सी जी जिंदगी जा आखिरी लम्हात इए खणी तो जिंदगी जो आखिरी ॾींहुं हा। हालांकि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुहर्रम अल हराम महीने जी इख्तिताम ते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तबीयत खराब थी बल्कि सफर जे इख्तिताम ते सफर महीने जी पूछड़ी में तबीयत खराब थी। रबी अव्वल महीने जी 12 तारीख ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया चली लगभग 12-13 ॾींहं नबी से बीमार
असहाब आया पे, साथी आया पे, पर यकीन जानो इन्हनि ॾींहनि में बजे ॾिसो न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सब खां बड़ी मोहब्बत नज़र ईंदी आहे। पंहिंजी न्याणी सां, पंहिंजे न्याणियुनि सां मोहब्बतूं कदा कयो, पंहिंजे बचड़नि खे प्यार ॾींदा कयो। कीदा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे बचड़नि खे प्यार ॾियनि, पंहिंजी न्याणी खे मोहब्बत ॾियनि। खोड़ सारा साहब अचनि पिया, घर जा भाती अचनि पिया, पर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐन वफ़ात जे आख़िरी टाइम ते सभिनी मां सॾु कयो त पंहिंजी न्याणी फातिमा खे सॾु कयो। अम्मा फातिमा हेॾे आ, पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फातिमा खे वेझो सॾियो। सैयदा फातिमा खे इन टाइम ते नबी सी पंहिंजे वेझो करे कन में कुझु ॻाल्हायो। दसो पियो वञे, ॾिसो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम दुनिया मां वञनि था, पर वींदे बि सभिनी खां वधीक मोहब्बत पंहिंजी न्याणी सां। पान करीम अलैहिस्सलाम इन टाइम ते सैयदा फातिमा खे घुरायो। सैयदा फातिमा खे वेझो करे पान करीम अलैहिस्सलाम कन में कुझु ॻाल्हायो। बीबी साहिबा नबी सी जी ॻाल्हि ॿुधी परते वञी रोइण में लॻी। नबी सी ॾिसनि पिया त फातिमा तो रोए पई। वरी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम थोड़ी देर खां पोइ जॾहिं ॾिठो त फातिमा रोए थी पई। पान करीम अलैहिस्सलाम जन वरी फातिमा खे घुरायो। पान करीम अलैहिस्सलाम ने कमज़ोर आदमी इशारो कयो, ओ फातिमा वरी हेॾे आ। वरी फातिमा नबी करीम अलैहिस्सलाम जन जे वेझो आई। मिसरे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी कन में कुझु ॻाल्हायो। हदीस में त फज़हिकत इन वारे जेके बीबी साहिबा खे नबी सी जुमला चया हा। हालांकि मोहम्मद करीम अलैहिस्सलाम त दुनिया मां वञनि था पिया। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे जिस्म ते ही वॾी तकलीफ़ हुई। ज़िंदगी जा आख़िरी उहे ॾींहं हुया जो सैयदा फातिमा जे ज़ुबान में इहे जुमला हुया, वा करब अबा, वा करब अबा, वा करब अबा। हाय मुझे बाबे जा गम, हाय मुझे बाबे जी तकलीफ़, हाय मुझे बाबे जी तकलीफ़। मेरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो, फातिमा ओ मुंहिंजी प्यारी न्याणी फातिमा, गणती जी ॻाल्हि कान्हे का, हे तुंहिंजे बाबे ते ज़िंदगी जी आख़िरी तकलीफ़ आहे। गोया ॼण मोहम्मद करीम अलैहिस्सलाम चवनि पिया, मुंहिंजी न्याणी हिन दुनिया मां मुंहिंजे वञण जा ॾींहं अची विया आहिनि, मां हिन दुनिया मां हमेशह हमेशह जे लाइ रुख़्सत थियां पियो। पर इन टाइम ते मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे महिल पंहिंजी न्याणी खे कन में कुझु ॻाल्हायो। हदीस में तो फज़हिकत बीबी साहिबा खिलण लॻी। बीठल माण्हू हैरान थी विया त नबी सी पहिरें चक्कर छा अचेसि, ॿिए चक्कर छा अचे। पोइ जॾहिं पाण करीम अलैहिस्सलाम दुनिया छॾे विया, बीबी साहिबा खां पुछा कई वई, ओ सैयदा फातिमा ॿुधा त सही, नबी करीम अलैहिस्सलाम जन तोखे छा चयो हो जो तो रोइण में पइजी वई। बीबी साहिबा फरमाया थी, नबी करीम अलैहिस्सलाम जन सॼे करे फरमायो, ओ मुंहिंजी न्याणी फातिमा, हाणे मां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम हानी फानी दुनिया मां वञा थो पियो। ओ मुंहिंजी न्याणी खे मुंहिंजी ज़िंदगी जा आख़िरी लम्हा थी। फरमाया थी, ये जुमला ॿुधी करे मुंहिंजूं अखियूं वसी थियूं त बाबू हमेशह हमेशह जे लाइ मूंखां जुदा थियो पियो वञे। बीवी साहिबा ॿुधा त सही, वरी जो बाद में तुंहिंजे चेहरे ते मुस्कुराहट आई त उहा छाजे करे आई? सैयदा फरमाया थी, उहा इन जे करे आई जो बाबे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम वरी ॿीहर जे महिल सॾे करे मूंखे दिलदारी पे ॾियारी, मूंखे तसल्ली पे ॾियारी। पाण करीमन मूंखे सॾे करे फरमायो, फातिमा ॿी तोखे ॻाल्हि इहा ॾसो पियो वञा, हिन फानी दुनिया मां हमेशह वारी दुनिया में वञा पियो, पर फातिमा मुंहिंजे पूरे कुंबे कबीले मां सभिनी खां पहिरीं अगरि मूं वटि उते मुलाक़ाती मूंसां मिलण ईंदो, मुंहिंजे ईंदो त मुंहिंजी न्याणी तूं ईंदी। इन टाइम ते नबी सी पंहिंजे बचड़नि सां प्यार मोहब्बत उल्फत पिया वठनि। हे घर जे दायरे खां थोरो ॿाहिरि निकिरंदो, अॼु ज़रूरत ने ॻाल्हि जी आहे, मियां अच त ॾिसूं मुंहिंजो तव्हांजो जिथे उथण वेहण खाइण पीअण यारनि दोस्तनि में आहे, जंहिं जाइ ते वेहूं था मुंहिंजो तुंहिंजो छा रवैयो आहे। अचो भला माण्हू बणिजी पओ, चाहियो था रब राज़ी थी पए, रब जी ख़ल्क़त ले भला थी पओ। नबी सी अहिड़ा भला एॾो माण्हुनि खे प्यार ॾींदा, मोहबत ॾींदा। हदीस किताब सही बुखारी में किताबुल अदब में बाब तबस्सुम में साहबी ने फरमाया, तो वला रआनी इल्ला तबस्सम। नबी से प्यारो साहबी सैयदना जरीर बिन अब्दुल्लाह अल बजली चेतो, नबी सी मूंखे जॾहिं बि ॾिसंदा, जॾहिं बि नबी सी सां मिलियसि, जॾहिं का मुसलमान थियो आहे, मिठड़े मोहम्मद सां जेॾी महिल मिलना तो प्यार सां खिली करे था मिलनि। कदे चिड़ कोने, कदे कावड़ो कोने, कदे निरण में भुज कोने, कदे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ते गुस्सो तारी कोने। जदे मूसा मोहम्मद मिलिया न, मिठड़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम बाकंदड़ चेहरे सां, ये साजे सरदार जो मोहब्बत माण्हुनि सां मिलिया तो दुआऊं ई दुआऊं। तो यकीन जाने हदीसन में एड़ा मिसाल मिलंदा, माण्हुनि कम कया हा बद दुआ जहिड़ा, नबी सी पोइ ॿुधाऊं पियो
हदीस किताब से मुस्लिम में किताबुल अशरिबा इमाम साहब हिकिड़ो बाब जो कायम करे बाब इकराम ज़ैद हिकिड़ो साहब सगुर चे तो नबी सी वट हाँ नबी सी वट आया न मेहमान थी सहाबा बि इंसान हा बाज़ मरतबा खताऊं थी वेंदियूं साहब सगुर चे तो आऊं बुझा हिकिड़ो मुंहिंजो ॿियो साथी बुझे असीं नबी सी जे करे मेहमान थी आयासीं नबी सी वटि 3 बकरियूं बि छूं ॼण पाण फरमाईं इन बकरियुनि जो खीर पिया रोज़ लूहो गॾिजी पिया पींदासीं के असांजे सरदार जूं सादगियूं असां वटि थोड़ो कुछ ईंदो है असीं ॿिए खे धिके परे खणो अदा आऊं त मथे या दीन कोन्हे मियां भलो माण्हू पाण में आजिज़ीदा नबी सी साहिब सगुर जो बजणा थी वञे तरसा दे नबी सी वठ न नबी सी फरमाए बकरियूं बिठूं त खीर ॾुहो तव्हां बि पियो आऊं पींदो ओ साहिब सगुर जो हिकिड़ी रात ईअं थियो असीं रात जो खीर ॾोंदासीं चयो त आऊं बि पंहिंजी पती पींदोसि ये जो ॿियो साथी इहो बि पंहिंजी पती पींदो पोइ नबी सी जो जेको हिसो हूंदो उहो वरी रखंदासीं त नबी करीम इस्लाम बाद में अची पींदा चयो त हिकिड़ी रात बि रखियोसीं पोइ ॿी रात या 3 रात ईअं थियो असां खीर जी पंहिंजी पती पीती ॿिए साथी बि खीर जी पंहिंजी पती पीती जेका नबी सी वारी पती हुई न साहिब सगुर चयो त थोरो तरसी वरी मूं उहा बि पी छॾी चयो त दिलि में सोचियमि नबी सी ईंदा बुखारा हूंदा वरी दिल में सोचा पियो अज नबी सी वरी पंहिंजो पान खे चवां पियो सोचां पियो यार केॾी ग़लती कई दम जे नबी सी ईंदा थां ढकियो पियो खीर आई कोन्हे ते तो दिल में ड्रिजां पियो यार जे नबी सी आयो खड़ी जे थां जो ढक लाए ॾिठे त हे साथी मुंहिंजो बि खीर पियान जे नबी सी बद दुआ ॾिनी त तबाह थी वेंदमि जो वेझड़ो चादर कजो सुतो बि पियो आहे पर ने खौफ में निंड न पई अचे सुतो पियो ही केॾीमहिल महसूस कयमि त नबी सी आया नबी सी बुखारा जे तो नबी सी बुखारा वहा जे तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेॾी महिल आया अची पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खीर वारो थाम खयो खीर वारो बर्तन खयो हिन ॿिन्ही महिमाननि पंहिंजो हिसो पी छॾियो हूंदो मुंहिंजो हिसो इन थाम में रखियो हूंदनि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो आया थां जो ढक लाए ॾिठनि त खीर आई कोन्हे हिननि ॿिनि मां को पी वियो साहबी सगोर जदो सुतो पियो ड्रिजां पियो त ॼाण मोहम्मद जे ज़ुबानी थी बददुआ मिले जो अॼु मोहम्मद करीम अलैहिस्सलाम हाणा के इने जा मेहमान आहियूं ही असांजो मेज़बान असीं उहे मेहमान बणायूं जो मेज़बान जी खीर जी पती पी वियासीं हाणे ॼाण मोहम्मद करीम अलैहिस्सलाम बददुआऊं ॾींदा पर चवंदा ही मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो अखलाक ऐं किरदार हुयो पाण करीम अलैहिस्सलाम जेॾी महिल जो थां खणी खाली ॾिठो त बददुआ जी जाइ ते असांखे दुआऊं ॾेई छॾियूं यकीन जानो जेके अल्लाह ने जुमला चया वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मोहम्मद करीम अलैहि सलाम तू जहान जे ला रहमत था फिर वो जुमला को ना हकीकत पूरी नजर कंदो सुनो नबी जिते ब नजर ईंदो भलायूं कदे नजर ईंदो खैर खायूं कदे नजर ईंदो पाण करीमन मुसाफिरन सा भलायूं कदे नजर ईंदा फकीरन सा खैर खायूं कदे नजर ईंदा गरीबन यतीमन ते कहल खाईंदे नजर ईंदा ओ हत्ता के मञण वारा नबी सही त काफिरन सा भलायूं कई ओ मियां चो भला थियो केड़ा काफर हो गए मक्के वारा जिन बिछड़े मोहम्मद के मक्को छडायो यकीन जानो जे मक्के के छड़े करे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम अखिन बा नीर हारे करे निकला जे मक्के के याद करे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो अखियूं आलियूं थी पंदियूं ओ वे मक्के वारा जिन जंगल में कई नबी करीम अलैहिस्सलाम जा असहाब शहीद कया जिन मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के वजू तकलीफूं वडा दुख दिना पर मुसलमानों सिखो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत मा भला थी पाओ भले अखलाक जा मालिक थी पाओ खैर खायूं कंदर थी पाओ सबनी सा चंगायूं कंदर थी पाओ हे तब तव्हांजे सरदार जी सीरत अॼु सीरत जे जलसे मां तव्हां इहो सबक पढ़ी वञो असांजो सरदार मिर्नी जो खैर खा हुयो असां बि मिर्नी जा खैर खा थी पोइ एॾा सताइण वारा काफ़िर नबी सी त नाराज़ थी हिजरत करे मक्को छॾे विया पर मक्के में छा थियो सही बुखारी पढ़ो किताब तफसीर पढ़ो सूरह दुखान जी तफसीर पढ़ो अच्छी मक्के में दुकार कड़कियो ओए सागा मक्के वारा मुर्दार खाइण ते मजबूर थिया मक्के जा वडेरा सरदार चौधरी हे जेके चंगा चंगा लेखा वीदा मुर्दार का खाएं
मोल जानवर जंग में गोलियो उन्हनि जा गोश्त पिया खाए। एड़ा मक्के में ॾुखिया ॾींहं आया। हिकिड़े ॾींहुं मक्के वारनि मशवरो कयो हाणे मसइले जो हल चाहे पाणी चवंदा मसइले जो हल आहे मुहम्मद खां दुआ घुरायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। भलो जेके दुश्मन बि चवनि हे भलो त बाबा ही दुआ करे। आख़िर हिकिड़े ॾींहुं ईअं थियो हिकिड़ो माण्हू रवानो कयो। हालांकि मके मदीने जो अॼु बि केतिरो फ़ासिलो आहे तक़रीबन हिन दौर में भी गाड़ी हले थी 4-5 कलाक दी वठी। पुरानो ॾींहं जो सफ़र 2-4 ॾींहं लगी वञे। ओसे पासे में मक्के जे काफ़िरनि खे हल कोई नज़र कोन आयो। अञा अबू सुफियान मुसलमान कोन थियो। मक्के वारनि अबू सुफियान खे रवानो कयो अबू सुफियान वञी करे मदीने में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम के जो असांजे मक्के ले दुआ घुरे। अबू सुफियान मक्के मां सफ़र करे मदीने में आयो आहे। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जन वटि पहुतो। ओ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे वेख बाद में मक्के में तबाही अची वई। मक्के में ॾुकार अची वियो। ओ हो बलदुल अमीर जंहिंजो वॾो शानमान हुयो अॼु ने मक्के जा माण्हू मुर्दार खाइण ते मजबूर थी विया आहिनि। वाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण करीम अलैहिस्सलाम इए कोन चयो केड़ो मोखणी आया हो। पाण करीम ने इए कोन फरमायो मूंसां मक्के वारनि सुलूक केड़ा कया हन जो अॼु मूंखां दुआऊं पिया करायो। मक्के वारो तमाम मूंसां केड़ियूं चङायूं कयूं जो अॼु मूं वटि आया हो। हे तो सीरत में थे मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी साहब फरमाया तो वदा रब्बहु वकशफ अनहुम। ही बिटे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तना कया अल्लाह ओ मुझा करीम रब मां मक्के वारनि जे दुआऊं घुरां थो मक्के जे ॾुकारनि खे सुकार में तब्दील फरमा। साहबी फरमाए तो रसूलुल्लाह जे दुआ घुरण जी देर हुई अल्लाह मक्के में वरी खुशहालियूं वापस कयूं। हे गौर त कयो सबक ही है न सिखण जा। काफिरन के भई यकीन आ यार वींदा से त ताना कोन दींदो। काफिरन के भई यकीन आ यार वींदा से त खैर खायूं कंदो। काफिरन के भई यकीन आ जे यार वींदा से मोहम्मद करीम अलैहिस्सलाम असां ने दुआऊं घुरदो। छो जो मक्के जा मुशरिक चवंदा मोहम्मद माण्हू भलो आ। यहूदिन केतरा दुख दिना नबी सिंह के केतरो सता पर यार नबी सी एडे मिठे अखलाक जा मालिका एडे सोने मिजाज जा मालिका सिंधी जा सादा लफ्ज जमा नबी सी एडो तो भलो मानू हो। यकीन जानियो यहूदी जरूर हा मसब जेको पर दिल सा मोहम्मद करीम जो एहतराम करना एहतराम बेतरो का पढ़ो न अबू दाऊद शरीफ किताब लुक्ता बाब तारीफ लुक्ता। हजरत अली तो चवे ॾाढा गुरबत जा ॾींहं आया एड़ा गुरबत जा ॾींहं जो पंहिंजी 12 घर अचां। ही माण्हू दुनिया पर सुभाउ कोन के अल्लाह वारा माण्हू हिननि जूं सॼियूं तमन्नायूं अल्लाह ॾे दी। दुनिया मिली बि बिस्मिल्लाह न मिली बि बिस्मिल्लाह। असां वारी सोच कान हुई सब कुछ दुनिया हिननि जे लाइ सब कुछ आख़िरत अल्लाह जी रज़ा शेर खुदा जो नालो आहे। हिकिड़े ॾींहुं घर आया सैयदना हसन सैयदना हुसैन नंढड़ा पर ॿई रोइनि पिया। सोने अली पुछा की फातिमा दे त ख़बर ही छाजे करे पिया रोइनि। सैयदा फातिमा जवाब ॾिनो अली बचा ॾींहुं गुज़रिया न घर में चुल्ही कान चढ़ी आ नंढड़ा बुख जे विघे पिया रोइनि। वॾा त सबर करे विया पर हिन नंढड़नि खां सबर न पियो थिए। सुणाली घरा निकता वञा पुछा काशे वठी अचां। अल्लाह जी कुदरत से अली घर खां ॿाहिरि निकता हिकिड़ो दीनार किरिल मिलिया खणी वरिता। सोचूं तो वञा दुकान तां अटो वठां। कॾहिं में चए अटे जे लाइ आया दुकान कंहिंजो हुजे यहूदी जो दुकान। अल्लाह जो मसलक जमातुल मज़हब फिरका तबका क़ौमूं ये सब शयूं पंहिंजी जाइ ते पर अखलाक न विझाए भला माण्हू तवाले गवाही जन्मी है माण्हू भलो आहे। ये सरदार जी सीरत ॿुधो। हज़रत अली आयो यहूदी वटि दीनार वठ अटो दे। यहूदी पूछा तो करे अंता खतनो हाज़र रजुल अल्लज़ी यज़अमु अन्नहु रसूलुल्लाह। यहूदी चवण लॻो दे तो ख़बर जवान किथे तू मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो न्याणो तो कोनी को किथे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो सहोरो तो कोने को। सैयदना अली फरमाया तुमने यहूदी दुकानदार के जो नाम वाकई सही सुझातो थी मोहम्मद मुझो सहोरो
जे तो यहूदी मुके अट्टो तोरे दिनो ही मुझे दरहम दीनार रखते बधाए जो लगो खुश दीनार रख वलकद दकीक ओ मोहम्मद जा न्याणा तो का केड़ो दीनार वठा अट्टो ब खणी वने दीनार खणी होया यहूदी पर यार नबी सी जे ले या सोच मानू भलो हो मशहूर हदीस बुधी था ना सही बुखारी में किताबुल जनाइज में एकरो बाबा इदा असलम सबियो फमात हल युसल्ला अलैहि नबी से एकड़े यहूदी मारडे जी इयादत ते विया नबी सी खिदमत कंदो नबी से इयादत विया विख विख ते भी हुंदा केडा सुना जुमला केडी सुणी जाता केडा सुना अखलाकन मियां केड़ो भलो मानू आ हिकड़ो मारड़ो वो भी यहूदिन जो नबी से उन्हें की भी आदत ले विया लिखे थे न गालियूं रहियूं वरी जो व्याप वञण नबी से वनी बार जी सरांदी का बैठा उन्हें बार जो पी भी वेठो वा ॿिया बि बिरादरी जा माण्हू वेठा हाणे नबी से नंढड़े जी इयादत बि कनि पिया बरोबर छा पिया चवनि बाल फरमाइनि पिया अस्लिम या गुलाम ओ नंढड़ा कलमो पढ़ी करे मुसलमान थी नबी से ये गालियूं कनि पिया कि नंढड़ो जेको जिंदगी जा आखिरी लम्हा अथसि इन कमज़ोर हालत में अखियूं खणी करे पर पी ॾे ॾिसण लॻो त बाबो छा थो चवे ही तो असांजे सरदार जी सीरत एॾा त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम भला जो ही जेको पी हुयो इन ॿारड़े जो हुयो त यहूदी हुयो त काफ़िर पर पंहिंजे पुट खे चवण लॻो अब्बा अते अबल कासिम जे मोहम्मद चई थो त मुसलमान थी वई तव्हां खां पुछां थो मज़हब मटण को सोलो आहे पी तो चवे पंहिंजे पुट खे अब्बा हे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे मज़हब मटण जी ॻाल्हि तो करे साब वठ हे असांजे सरदार जो अखलाक यकीन ॼाणियो दुश्मनी में सिद्ध में काफिर केतिरो अॻिते निकिरी विया पर हुननि जा ज़मीर चवंदा हा मोहम्मद माण्हू भलो आहे वरी हिकिड़ी बि अॻिते वधो ईसाई केॾियूं चङूं थियूं पर यकीन ॼाणियो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा अखलाक मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा मिजाज सुना रसूलुल्लाह ॾाढा भला हा अचो भला बणजी पऊं भले अखलाक जा मालिक थी पऊं नबी सीना एॾा यहूदी हदीस ईसाई सही बुखारी में किताबुल मगाजी में हिकिड़ो बाब था बाब क़िस्सत अहल नजरान नजरान जो वाक़ियो नजरान मदीने का यमन वाले पासे यमन के सरहद जे वेझो को शहर आहे ईसाई जो वॾो होल्डो हिकिड़े ॾींहुं उतां ईसाईनि जा हिकिड़ा सरदार आया ऐं ख़बर अथव आया छो हदीस में लिखियो पियो आहे आया त पैगंबर सगोरे सां मुबाहिलो था कयूं समझो था मुबाहिलो माना वो बीहे असी बीहूं हथ खणी हिकड़े ले बददुआ कयूं जेको असां मां कूड़ो वो तबाह थे ऐसा इन इरादे से आया हदीस में तो मदीने आया नबी सी सां मिलिया मुलाकातूं करे जेॾीमहिल नबी सी सां मिलिया नबी सी सां ॻाल्हियूं ॿोलियूं कनि पाण करीमन खे वेझो खां ॾिठऊं उहे ई साॻा ईसाई आया इन इरादे सां त बददुआ कंदा वेही पैगंबर ख़तम थी वञे थोरो अॻिते वञी पाण में था ॻाल्हाए हिक ॿिए खे था चवनि चवंदा ला नुफ्लिहु नहनु वला अक़िबतुना मिन बादिना हिक ॿिए खे चवनि मियां ख़बरदार थी वञा हिन जे लाइ हिन सां मुबाहिलो न कजो हिक में पिया चवनि ख़बरदार हिन सां जे पाण मुबाहिलो कयो जे हिन जवान पाण खे बददुआ ॾिनी पाण त तबाह थी वेंदा पर पंहिंजो नस्लूं बि तबाह थी वेंदियूं यकीन ॼाणो ईसाई आ पर वेझो खां अची करे ॾिसंदा हा त मोहम्मद केॾो अज़ीम आहे बुखारी शरीफ पढ़ो किताबुल जनाइज पढ़ो बाब सुफूफ अल जनाइज पढ़ो ओ नजाशी बादशाह नबी से तो कौन पोता होने तई पर यकीन ॼाणो नबी करीम अलैहिस्सलाम जो ॻाल्हियूं जेॾी महिल पूछियूं हुयूं बादशाह हुयो मियां को आम माण्हू कोन हो हबशा जो बादशाह हबशा जो अमीर हबशा जो सरदार सरबराह पर यकीन ॼाणो रुगो मुंहिंजे तव्हांजे सरदार जूं ॻाल्हियूं उन ते पूछियूं ही मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा अखलाक हे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत आहे बादशाह थी करे ॻाल्हियूं ॿुधी मोहम्मद जी सीरत खां बाख़बर थी मुसलमान थी वियो बुखारी शरीफ जो पढ़ो शुरुआती हदीस तकरीबन 7 नंबर हदीस बुखारी शरीफ की किताब बदल वही बाब कैफ कान बदल वही हिरकल बादशाह हो रूम जो बादशाह उन्हें दौर जी रूम वडी सल्तनत हुई
वरी स्टेट हुई, वॾो नालो हो रूम जो। रूम जे बादशाह रुगो हिकिड़े माण्हू खां, ऐं जेको माण्हू आयो हुयुसि साम्हूं मुसलमान वो कोन, अञा कलमो कोन पढ़ियो हुई। उन खां पुछा थो करे ॾे ख़बर मुहम्मद छा थो चवे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कुझु ॻाल्हियूं तो ॿुधा, छा हिन जो तरीक़ेकार आहे। असांजो सरदार एॾो भलो, भला थियो, एॾो भलो। नबी करीम इस्लाम जी ॻाल्हियूं ॿुधी रूम जो बादशाह ख़बर तो छा थो चवे, पंजनि साथियुनि खे चए थो ॿुधो फसयमलिको मौज़िअ क़दमय हातैन, चए थो ही माण्हू जंहिंजा तस्करा ॿुधाम थो न, इन ॻाल्हियुनि मां लॻे थो त इहो एॾो अज़ीम अथव, वक़्तु परे कोन्हे रूम ते इहो ई बादशाही करे। हे ॻाल्हियूं ॿुधी जेको वञे थो चए थो अदाए सचारा, जाॻल अदाए दयानतदारा, हे ग़रीबनि जो ग़मख़ारा, हे मिस्कीननि जो मददगारा, हे सच ॻाल्हाइण वारो, हे ख़ैर खाई नबी सी मिर्दी सा। यकीन ॼाण मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत जो के तव्हां खे जीअण जो ढंग ईअं थी रसे। होरे जो क़ुरान फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, ओ मियां तव्हां जे लाइ बेहतरीन ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो अथव मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी हयाती में। जो रब जो क़ुरान करे फरमाए थो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। रब ताला फरमाया तो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम मान के चई बुदा जे मोहम्मद जे पोया लगी पंदो अल्लाह जा महबूब बणजी वेंदो, रब तवा जा सभई गुनाह माफ करे छडींदो, मालिक तवा के पंजो महबूब बनाईंदो। तो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम कुरान पढ़ी करन के बुदा त मोहम्मद दे वात जो छा शान आ, मोहम्मद जी पैरवी जो छा शान आ, ये सब गालियों इन जलसे में मुके तवा के नसीब जो अचो अचो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम वाला और साहब पंजी हयाती में पैदा कयो, ये सोना अखलाक पंजी हयाती में पैदा कयो। वमन युतिइल्लाह वररसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना वस्सिद्दीकीना वश्शुहदाइ वस्सालिहीना वहसुन उलाइका रफीका। तो फरमाया जन मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो चयो बन्यो और रुगो जन्नती बणया, बल्कि उहे आला किस्म जा जन्नती चेबा ये माण्हू जो जन्नत में नबीअन सां गॾु हूंदा, सिद्दीक़न सां गॾु हूंदा, शहीदन सां गॾु हूंदा, सालिहन सां गॾु हूंदा। अल्लाह जी मोहब्बत वारी वाट मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी वाट आ, रब जी रहमत वारी वाट मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी वाट आ, जन्नतिन वारी वाट मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी वाट आ। आखिरत में नबीअन सिद्दीक़न शहीदन जो पड़ोस कन चाहींदो, हर जा सुभाणे हिन दुनिया मार के लॾणो आ, जे चाही तो हिन दुनिया मां लॾे वञा, मुंहिंजी मौत ईमान वारी मौत थे, मुंहिंजी क़ब्र ईमान वारनि वारी क़ब्र हुजे, मुंहिंजी क़यामत ईमान वारनि वारी क़यामत हुजे, मियां जे अॻिते वञा तज़ाबन खां अमान माने करे जन्नतन में पहुचा। आ मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी सीरत ते गौर कर, सोने रसूलुल्लाह जी सीरत के ॾिसी सभिनी ॾे भलो थी वञे। भलो माण्हू इत माण्हू आन यकीन जान असांजो सरदार त पखी ओ हयातियूं गुज़री वियूं। हिते केतिरा पोड़ा वेठा हूंदा, 30 साल 40 साल 50 60 70 साल। अॼु थी यार कॾहिं ॿुधव तो नबी जी 63 साल जे जमार में कंहिंसां ज्यादती कई, नबी जी कंहिंखे तानो ॾिनो, नबी जी कंहिंखे मेणो ॾिनो, नबी जी कंहिंजी ओ यकीन हे त जंहिं कंहिंसां भलायूं थो करे हो यकीन जान पखिन सां ख़ैर खाई। मुस्लिम शरीफ पढ़ो, किताबुल मुसाकात पढ़ो, बाब फज़लिल गरस पढ़ो, नबी ने फरमायो पाण खे तालीम दी आ। ए वण ते मेवा शेवा ॾिसो दान, केॾीमहिल गेरो केॾीमहिल कां केॾीमहिल कबूतर, नबी ने फरमायो खाइण ॾियो। मा अकलत तैर फहुव लहू सदक, ए पखी जो को 4 दाना चुगे दुन इहो बि तव्हां सदको। हे पखी जी बि पाण त कयो पिया वञनि, ओ यकीन जान नबी सीत पखिन सां ख़ैर पढ़ो सुनन नसाई किताब सहाया बाब मन कतल सूरन फरमायो खबरदार खबरदार। नबी ने फरमायो के पखी के जे बेगुनाह मारियो हूंदो क़यामत चरी अल्लाह कुछ न मारण जी गाल तो परे पान करी मेदा तो पखिन ले मानुन ले तो बुद्धा से सहाबिन ले तो बुद्धा से मुशरिकन ले यहूदिन ले ईसाई ले दुनिया वारन जे ले पर यकीन जान हित पखिन ले भी शफीक आ, हित सबनी सा तो मेहरबानियों करे।
सुनो भी दाऊद में किताबुल जिहाद में करो इमाम साहब बात कायम कयो तो दुश्मन सा दुश्मनी केतरी बुझे पर दुश्मन के बाहरी साड़बो कोन को ही बाब कायम कयो हदीस अंदर के नबी सी वजन पे असहाब सा कर काफलो जे मान करीम थोड़ो ही पासे में जो व्या ना एकड़े साथी कयो निठे वण ते को आखिरो ने में के बच्चा देज कोन के वनी मथा हदीस अल अदब अल मुफरद में घणन किताबन में बेन भी जान ते मौजूद आ हमरा चढ़ो वण ते आखिरे में बच्चा लाए विदई चादर वरी काफलो हले पियो यकीन न्याण असा जे सरदार के रब छा त शान दिनो वो पखी जे बच्चा खड़ी आ ना वो पखी उता उथियो सजे काफले के छडे अची नबी सी जे मथा पे चुड़चुड़ करे पखी उस जाने पखियन के भी पतो हो शफीक है ये गुण पैदा खलकत में मानू असांजे बारे में इहा सोच रखन यार मानू भलो आ दिल जो नरम ये अखलाकी आ ये सोने मिजाज जो मालिक इन जलसन में वणो पंज पान के बदलाए ये गालियों पैदा के हे नबी सिंह जो ॾिठो पखी ॻाल्हाए पियो पार करीम अलैहिस्सलाम सलाम साहब आगा बुझा के पान पर में के रात में जने पखी के तकलीफ दी आ एकड़ो मानू जो एकड़ो मानू मुखातिब तो साईं इहा गलती मुखा थी वाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिर्नी सा खेर कायम पले पे नजर अचन पान फरमायो देर न कर जल्दी कर ही बच्चा खण वारो कर पखी जा खेरे में छड़िया हली दो मोहम्मद दे काफिले में वरी पखिन की तकलीफ हिकड़ी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जन जे सामू कड़ो गड आयो गड सुनो त मन पढ़ो हजरत जाबिर जी हदीस माशरे तो गड के लिखई कोन तो असी अने माशरे में त रहूं इंसान इंसान जो लिहाज कोने अब अम्मा जो लिहाज कोने ओड़े पाड़े जो लिहाज कोने पखी पखण जो लिहाज असी तो सख्त दिल जिथे वेणु जैसा जुठू ही जुठू नमिया ये दीन कोन थई ये भलन मानू दा कम कोन थई अल्लाह के जेकन वणाण चाहे तो पान के हे कम कर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में खड़ो गड ॾिठो वाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकीन जानियो मानन जे दर्दन के तो महसूस कई पखिन परिंदन जे दर्दन के तो महसूस कई कर जेकन के गडा सा ज्यादती कई या मोहम्मद करीम अलैहि सलाम इने शे के बुरो समझो सारी ज़बर फरमाया तो गडा घटी मा जो निकतो गडा जे मालिक ने गडा जे निराड़ ते कदम भडई करे निशान कढियो हो नबी जी गडा ते नजर खड़ी हुई और फरमाया अल्लाह मन फाला करा अल्लाह जी लानत तुझे उन्हें ते जे गधा सासी गए तकलीफ दी है अबू दाऊद शरीफ पढ़ो किताबुल जिहाद पढ़ो बाब मा युमर बिही मिनल क़ियाम पढ़ो हिकड़ी दिसन वारन ॾिठो बिछड़ा मोहम्मद करीम अलैहि सलाम मदीने में कोई जाए ते बिछान बिरड़े मोहम्मद करीम अलैहि सलाम जे पेरन में चिकड़ो उठ किरियो हालांकि मदीने में केड़ा तो मानू हुआ मदीनो केड़ो वडो शहर हुयो केड़ा वडा इल्म वारा अमल वारा रहंदा हिकड़ी शे ते गौर कयो मदीने जा उठ बसनान था त हे असा जी गोदी बुधंदो मदीने जे उठन के खबरात हे असा जी ताह वरनाइंदो नबी करीम अलैहि सलाम जे सामू उठ किरी पियो पंजो मुंह जमीन ता लाए करे हदीस में ते दो पंजे मुंह के उल्टाए पुल्टाए पियो ए पंजे सुभान मां बड़ करे जुमला करे तो वाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूछा दा कन मन रब्बु हाज़ल जमल खुदायो तो सही उठ जो मालिक काथे आ इन उठ जो धनी केरा हदीस में दो इतरे में को अंसारी आयो हल करे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे उठ मुजवा नबी जी फरमायो उठ जी रकम वठ उठ मुके दे लोगो साईं यो ही उठा कर जो पानी शानी सब कम इने ते दा कयो ते तवा के दींदा दे कम किथा हंदो पर फिर मैं बुध सोतो न तो करी त अज का पोहे मुजो हुक्म दई उठ तुझे दांडनिया इन उठ का कम घणो दो वठी इन उठ के खाद खुराक घट दीदो अज इन उठ मोहम्मद करीम अलैहि सलाम के दांडनिया अफला तत्तकिल्लाह फी हादिही बहीमा अल्लती मल्लकक अल्लाह इयाहा ओ खुदा जा बंदा छोड़ तोड़नी गिन उठ सासी जे हक में हे रब जे तुझे हवाले कयो वा इने ले कोन कयो वा तेन सा ज्यादती कर मां मोहम्मद करीम अलैहि सलाम ने खा तो के इने शे जो पाबंदो कया तो के पार तो कया खबरदार उठ जो ख्याल कया ओ एकरे निकड़ो हकीम आयो मदीने में ये अबू दाऊद शरीफ दी हदीस है सुन नबी दाऊद में किताब तिब में इमाम साहब को बाब दो कायम करे तो मकरूह दवान जो बयान बाबुन
फिल अदवियतिल मकरूहा मदीने में को हकीम आयो डेडर मारे दवाऊं ठाईंदो वाह मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हकीम आयो नबी सी वट चोन लगो साईं और डेडर नमा दवाऊं ठाई पर में खबरदार फनहाहु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन कत्लहा पर में खबरदार मोहम्मद जो हुक्म दी मता जो डेडर को मारे डेडर जे मारन जी इजाजत काने का दूसरा दामन पढ़ो अगर जाबिर जो हदीस पढ़ो एकड़े मानू ही कयो एकड़े बारे मानू ही कयो जो कीड़िन जी बेर के खणी नी बा कीड़ियो नबी सी जिन में लिटो पान में खबरदार कीड़िन के सताड़ी तवा के जानती काने का एकड़े दी फरमायो बुदो ओ मुजा साहब हड्डी सा इस संजा न कजो साईं छो जे जिन्न नी खोरा का जिन्न सा दी सुई को कहा के नजर ही कोन अचन पर नबी सी पो उन जो ख्याल ना कर खबरदार मता तो इस्तंजा करे उठो ऐ हु इस्तेमाल करे नबी जी फरमाया मस्जिद में तो बसर खाई ना चो साईं छो कि फरिश्तन के तकलीफ दी ले फरिश्ता दी दिसुई कोन इस सब गालियों छाचो नसीन जे कन खणी तशरीह के तौर ते चवा यकीन जान मोहम्मद करीम अलैहि सलाम की सीरत ले दी घर जाफर दे चोंदा मोहम्मद बिठो बेहतरीन मानुआ मोहम्मद करीम अलैहि सलाम जी न्याणी नसीन दे मोहम्मद करीम अलैहि सलाम बेहतरा मोहम्मद करीम अलैहि सलाम जा पाड़े सी नसीन दा मोहम्मद करीम अलैहि सलाम बेहतरा मोहम्मद करीम अलैहि सलाम जा दुश्मन चोंदा मोहम्मद करीम अलैहि सलाम बेहतरा मोहम्मद करीम अलैहि सलाम जे जमाने जा यहूदी में चोंदा मोहम्मद करीम अलैहि सलाम बेहतरा ईसाई में चोंदा मोहम्मद करीम अलैहि सलाम बेहतरा मुशरिकीन में चोंदा मोहम्मद करीम अलैहि सलाम बेहतरा नौकर चाकर गुलाम मदीने जा से में चोंदा मोहम्मद करीम अलैहि सलाम बेहतरा जेकर लफ्ज़न के समझण की सलाहियत तुझे यकीन जानो मदीने जा जानवर में चोंदा मोहम्मद करीम अलैहि सलाम बेहतरा मदीने जा पखी पखण पंजे अमली तौर ते गवाही जंदा मोहम्मद करीम अलैहि सलाम बेहतरा हाने रब जो कुरान फरमाए दो चाहो था आखिरत भली दे तुझे मोहम्मद वाट ॾिनी अथव वठो सोन डाल भला थी भला थींदा से सख्ती खत्म कयो नरमी पैदा कयो हमदर्दी पैदा कयो हाणे ॾिसां तो तमाम में थकावट प्रोग्राम घणो ढुढो थी वियो बस हिकु ॿ ॻाल्हि करे पंहिंजी मजलिस खे गुफ्तगू खे ख़त्म तो कया यकीन ॼाणियो जे अॼु भला न थियासीं न माण्हुनि जे लाइ असां यकीन ॼाणियो भला कोन जेको जंहिं जाते वेठो आहे न जे मनसब ते जे उहिदे ते असांजो हाल इहो अथव अलाह जेतिरो ॾींदो थो वञे मगरूर थींदा था वञनि मुतकब्बिर टरड़ा ज़िद्दी फसादी ज़ालिम ॾाढ की नबी सी वारा जेकॾहिं यकीन ॼाणियो असां भला माण्हू न थियासीं भला अखलाक न धारियासीं हाजी साहब केॾियूं बि नेकियूं करे वेंदे जहन्नम ही नबी सी जे फरमान में जे चाहींदो न हितां कॾहिं बि लॻिया पतो त पल जो बि कोन्हे जॾहिं अख पूरियां अल्लाह जी जन्नत में पहुचां अल्लाह जूं रहमतूं नसीब थियनि त पोइ भलो थी खल्क सां भलायूं कर भलायूं न कई निचले मोहम्मद चई छॾियो जाए जहन्नम में पढ़ो न सही बुखारी किताबुल जनाइज़ बाब सनाए नास अलल मय्यत हिकड़े ॾींहुं नबी सी वेठा माण्हू हिकिड़ो जनाज़ो खयो पिया वञनि हदीस में तो माण्हू जनाज़ो खयो वञनि पिया पर पोयां कांधी उन जे बारे में भला जुमला चवंदा पिया वञनि सोनी सिंधी में खणी चइजे चवंदा त यार माण्हू भलो हो माण्हू ने कोयो मियां कंहिंखे सताई कोन को तकलीफ़ कोन ॾिनई के मिटे मोहम्मद करीम अलैहि सलाम ने जुमला ॿुधी वरिता पाक करीम अलैहि सलाम ने इरशाद फरमायो वजबत वाजिब थी वई असां ॿुधनि पिया हदीस में तो वरी कुछ टाइम का मोकरो ॿियो जनाज़ो वरी गाली खणी करे वञनि पिया उन जे पुठियां भी कुछ माण्हू आ पर भलन लफ्ज़न में मैयत के याद न पिया कनि हुन जो ज़ुल्म ज़्यादतियुनि जो तस्करो पिया कनि हुन जे ॾाढी दुनिया में ॾिनल जेके तकलीफ़ूं हुयूं उन्हनि जो तस्करो पिया कनि पाक करीम अलैहि सलाम वरी साॻा जुमला इरशाद फरमाया पाण फरमायूं वाजिब थी वई कसाब सगोरा हैरान थी गया खबर ना इन जुमलन की माना चाहे पाक करीम अलैहि सलाम ने बेजो थी करे साहब हल करे दो या रसूल अल्लाह
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा नबी हिकिड़ो जनाज़ो खजो पे वयो माण्हुनि खे बुरे लफ़्ज़नि में यादि पे कयो तव्हां तॾहिं बि फरमायो वजबत वरी जो ॿियो जनाज़ो खजो पे वियो माण्हुनि खे सुठे लफ़्ज़नि में यादि करे रहिया हा साईं तव्हां तॾहिं बि चयो वजबत रे मां छा मुराद आहे ओ कलमे पढ़ण वारा मुसलमानो ओ नूर भूरा जा नौजवानो हिन जलसे में दीन खे ॿुधण ॿुधाइण वारो अचो हिन जुमलनि ते गौर कयूं मिटे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो मुंहिंजा असहाब जे जनाज़े जे पोयां माण्हू तारीफ़ूं पे कयूं इन जे लाइ जन्नत वाजिब थी वई जे जनाज़े जे पोयां माण्हुनि जूं ख़ामियूं ज़िक्र पे कयूं माण्हुनि ज़ुल्म ज़्यादतियूं ज़िक्र पे कयूं उन्हनि जे लाइ जहन्नम वाजिब थी वई छा पतो ॿियो भलो थी जॾहिं अखि पूरी तोखे समाज माशरो गरीब फ़क़ीर मिस्कीन हारी मज़दूर ओड़ो पाड़ो ओसो पासो तोखे सुहिणे लफ़्ज़नि में यादि करे अॻिते वधीक ग़रीब जी मदद करे कंहिंखे कमज़ोर ॾिसी शफ़क़त जो हथ वधा ये न कंदे मरणो त मिड़नी खे आहे तूं सुभाणे वे न कंहिंजी ज़ुबान मां जुमिलो निकितो यार मूंसां वॾी जुठ कई मूंसां फलाणे मौक़े ते वॾी ॾाढ कई मियां ये जुमला कोन अथई तुंहिंजे जहन्नमी हुजण जी सनद बणिजी वेंदई आख़िरी हदीस पढ़ा जॾहिं इहे जुमला असहाब ॿुधा न यकीन ॼाणियो ख़ल्क़ ले त भला थी आहे पर पोइ बि ॾिजंदा हा मतां यार कंहिंखे तकलीफ़ ॾिनी हुजे इमाम तबरानी रहमतुल्लाह पंहिंजे अल मुअज्जमुल औसत हदीस मशहूर किताब आहे उन में हदीस आंदी तो पंहिंजे उस्ताद इब्नुल क़ासिम जी हदीसन में हज़रत उमर जहिड़ो माण्हू जॾहिं आख़िरी टाइम ते खंजर लॻो हदीस में ते तो जी ज़मीन ते किरिया सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास खे चवण लॻा अब्दुल्लाह हाणे उन्हनि खे धक लॻो ज़ख़्म लॻो सम्झनि पिया त शायदि हाणे टिगियूं पोयां तवील हदीसूं ओॾे कोन थो वञा पर जंहिंजो मक़सद मफ़हूम साम्हूं अचे थो हज़रत उमर खे अंदाज़ो हो तेने तकलीफ़ मां शायदि मुंहिंजी ज़िंदगी ख़तम थी वेंदी अंदाज़ो खंजर लॻो अब्दुल्लाह बिन अब्बास खे जा फरमाई अब्दुल्लाह वञ मदीने में थोरो घुमी आ अब्दुल्लाह वञ मदीने जी घटियुनि में घुमी आ माण्हुनि जो मुंहिंजे बारे में छा तासुर आहे किथे माण्हू मां तंग त कोन्हनि खे किथे माण्हू मुंहिंजे हिन तकलीफ़ जे आलम में ख़ुशि त कोन्हनि खे ही चवण जो मक़सद हुयो मतां माण्हू सां मूं ज़्यादतियूं कयूं हुजनि अॼु मतां मदीने में माण्हू मुंहिंजे इन ॾुखी जे घड़ी जे टाइम ते इन मुश्किल टाइम ते माण्हू मतां ख़ुशि हुजनि वाक़ई उमर फ़ौत थी वञे भले उमर शहीद थी वञे मतां माण्हू नफ़रत जो इज़हार कनि पाण फरमाइनि था अब्दुल्लाह वरी मदीने पाक जी घटियुनि गलियुनि मां घुमी आ ॾिसी आ त माण्हुनि जी सोच जागे सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास विया ओ मदीने जी गलियुनि मां ही जो माण्हुनि जा मामला ॾिसी करे वापसि आया अची करे अमीरुल मोमिनीन खे ॿुधाईंदा उमर अॼु तव्हांजी जेका ही कैफ़ियत आहे तव्हांजी हालत आहे अॼु तव्हांजे हिन मुश्किल घड़ी जे टाइम ते तव्हांखे ज़ख़्मी ॾिसी करे मदीने में जंहिं बि माण्हू खे मूं तव्हांजे मामले में ॾिठो त अखियूं उन जूं आलियूं तव्हांजे मामले में रोईंदे ॾिठमि अहिड़ा कमाल दर्जे जा माण्हू आहे पर वरी बि ॾिसंदा ॾिस मतां को नाराज़ कोन्हे मतां असां कंहिंसां ज़्यादती त कान्हे कई छो जॾहिं हिन दुनिया मां लॾियोसीं ऐं मूंखे तव्हांखे न माण्हुनि बुरनि लफ़्ज़नि में यादि कयो दुनिया मां कंहिंखे ॾाढ ॾेई वियासीं यकीन ॼाणो तबाह ॿियो नुक़्तो बि हुजो पर इंशाअल्लाह कॾहिं अल्लाह चाहे त सीरत जो उहो सबक़ कॾहिं ॿिए मौक़े ते पढ़ंदासीं पर हीउ जेको नुक़्तो मूं तव्हांजे साम्हूं रखियो आहे मिठड़े मुहम्मद करीम इस्लाम जी सीरत ॾसे थी भला घर में हो घर वारनि खे भला घर का बाहर अचो दफ्तर में ऑफिस में उन्हनि लाइ भला ओड़े पाड़े लाइ भला हर कंहिं लाइ भला अखलाक किथे बि न विञायो अल्लाह खां सुवाल कयूं था मुंहिंजो तव्हांजो रब मुंहिंजो तव्हांजो धणी मुंहिंजो तव्हांजो ख़ालिक मालिक मूंखे तव्हांखे भलो इंसान बनाए भलो माण्हू बनाए जो असीं दुनिया मां वञूं माण्हू असांजे अखलाक जी गवाही ॾियनि ख़ैर ख़ाही जी गवाही ॾियनि अहिड़ी सुहिणी ज़िंदगी गुज़ारियूं सुभाणे जॾहिं अखियूं पूरियूं केर बि असांजे बारे में इहा गवाही न ॾिए त माण्हू बुरो हो माण्हू ॾिघो हो अल्लाह मूंखे मांखे मिड़नी खे हिन नसीहतनि जे मथां अमल कजी तौफ़ीक़ अता फरमाए व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।